सिंध टीवी न्यूज़ की ख़ुसूसी नशरियात में भेरो ॿीहर भलीका नाज़रीन हिन वक्त ताज़ा तरीन अपडेट्स ये आहिनि त कारकुन पार्लियामेंट हाउस वेझो पहुची विया आहिनि। इहे भी अपडेट्स आहिनि त इमरान ख़ान पारां नवाज़ शरीफ़ खे अॼु शाम ताईं जो अल्टीमेटम ॾिनो वियो आहे ऐं इहो चयो वियो आहे त वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा खां घटि का बि ॻाल्हि न मञी वेंदी, जॾहिं त हुक्मरान जमात जे वज़ीरनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म कॾहिं बि ज़बरदस्ती इस्तीफ़ा न ॾींदो, इन ई मिड टर्म चूंडुनि जी ॻाल्हि कई वेंदी। नाज़रीन हिन वक़्तु डेवलपमेंट्स जेके हाणे थियूं आहिनि इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। शाह साहब तव्हां छा था सम्झो हिन वक़्तु जेका डेवलपमेंट थिए पई तेज़ी सां जेके आहिनि से शयूं तब्दील थी रहियूं आहिनि। नवाज़ शरीफ़ खे जेको आहे इमरान ख़ान पारां अॼु शाम ताईं जो अल्टीमेटम ॾिनो वियो आहे ऐं इहो बि चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस कंहिं बि ताक़त जो इस्तेमालु न कंदियूं। छा चवंदो तव्हां? ॾिसो हिन वक़्त ताईं जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि उन में मुख़्तलिफ़ तजिया मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि, पर हिन वक़्तु अगरि असां ॻाल्हि कयूं त जेको अल्टीमेटम आहे हाणे मामिलो अची बीठो आहे फेस सेविंग ते। फेस सेविंग जेका आहे उहा उन जा तरीक़ा उन जा रस्ता ॻोल्हण जी कोशिशि कई पई वञे। छा आहे त जीअं त जेको बि हुक्मरान हूंदो आहे हूअं त असां वटि अगरि असां थोरो माज़ी में वञूं तारीख़ खे ॾिसूं त जेको हुक्मरान चवंदो आहे त मां काॾे कोन थो वञा, मां हिते आहियां, क़ौम खे ख़िताब बि कंदो आहे, पर 3 कलाकनि खां पोइ जेको आहे असां ब्रेकिंग न्यूज़ ॿुधंदा आहियूं त नाज़रीन असांजो जेको वज़ीर आज़म आहे उहो इस्तीफ़ो ॾेई हलियो वियो या जेको सदर आहे उहो हलियो वियो। असां वटि इलाही सरप्राइज़िस थींदा रहंदा आहिनि असांजी जेका सियासत आहे मुल्की जेकी सूरत हाल आहे हुन में, पर हिन वक़्तु जेका आहे लॻे थो त जेके ॻाल्हियूं जेके बैकग्राउंड में थियूं आहिनि जेके हाणे को तक़रीबन 2-2.5 कलाक पहिरियों ताईं उन जे अंदरि कुझु ॻाल्हियूं मामलात शायदि तय बि थिया आहिनि, पर उन में बि ज़ाहिरा ईअं थींदो आहे त तव्हां का शइ अगरि पसंदि कंदा हो, को सौदो कंदा हो वॾो, त पहिरियों तव्हां टोकन मनी ॾींदा हो। टोकन मनी खां पोइ जेसि ताणी उहो सॼी कार्रवाई थींदी आहे त पोइ तव्हां फाइनल पैसा ॾींदा हो। त मां बि हिनखे ईअं थो सम्झां त हिन वक़्तु काफ़ी एश्योरेंसिस जेके आहिनि एज़ अ टोकन थी वियूं आहिनि, बाक़ी कुझु मामला जेके रहिजी विया आहिनि मॉडेलिटीज़ जेके असां चवंदा आहियूं मॉडेलिटीज़ तय थियणु बाक़ी रहिजी विया आहिनि। हिन वक़्तु असां इहो बि ॾिसूं था त जेको रेड ज़ोन में जेके कारकुन दाख़िल थिया आहिनि या जेको तादाद आहे उहो एतिरो मुतमइन कंदड़ नाहे। जेको असां 2-2.5 कलाक 3 कलाक पहिरियों ताईं जा जेके असां मंज़र ॾिठासीं पंहिंजे टेलीविज़न स्क्रीन्स ते, उन में असांखे लॻो पिए त जेके ॿिन्हिनि जो जेको हिकिड़ो जथो जेको कठो थियो आहे उहो कुझु ज़रूरु उन असराइतो साबित थींदो, पर मूंखे नथो लॻे त हाणे जेके रेड ज़ोन में अचणु उन्हनि खे बाक़ाइदा हाणे रस्ता उन जे लाइ खोलिया विया आहिनि। ऐं तव्हां अगरि जाइज़ो वठो पार्लियामेंट जे साम्हूं त जेको कॉन्स्टिट्यूशनल एवेन्यू आहे हिकिड़े पासे नो जेको अचे थो कॉन्स्टिट्यूशनल एवेन्यू, ॿिए पासे ब्लू एरिया में जेको आहे शाराए अतातुर्क वारे पासे जेको आहे रस्तो या डी चौक वारो वञे थो, सॼे हथ ते अगरि असां ॾिसूं था त पाकिस्तान सेक्रेटेरिएट ॾे रस्तो वञे थो, वरी हितो ई मथां प्राइम मिनिस्टर हाउस ॾे बि वञे थो, त इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो इन जी जेका वेकर आहे इन रोड जी आहे वॾी आहे तमामु। हिते माण्हुनि खे भरणु जेको आहे इहो एॾो को सवलो कमु न थींदो। बहरहाल हिननि अगरि फ़ैसिलो कयो आहे या हिननि खे पोयों अहिड़ी का ॻाल्हि हुई त भई हे वञी सघनि था उन एरिया में, त गवर्नमेंट बि पंहिंजा ऑप्शन्स ॾिसो, गवर्नमेंट बि गवर्नमेंट आहे। ही अगरि 2 पार्टियूं आहिनि हिननि सां कारकुन एॾा सारा आहिनि, हे पंहिंजी प्लानिंग ते पंहिंजे थिंक टैंक ते हलनि था, त लाज़मी आहे त गवर्नमेंट बि पंहिंजा कुझु न कुझु ज़रूरु जेके हथकंडा आहिनि या जेके उन जा जेके टेक्टिक्स आहिनि उहे ज़रूरु उन खे अप्लाई कंदी ऐं उन में उन्हनि खे मुख़्तलिफ़ ऑप्शन्स हूंदा। उनजी बि टीम आहे, उन्हनि जा इतिहादी आहिनि, मुख़्तलिफ़ सीनियर सियासतदान उन्हनि सां गॾु आहिनि, पर असां वटि जॾहिं बि को फ़ैसिलो असां चवंदा आहियूं त फ़ैसिलो किथे वञी बीहंदो उहो फैक्टर हिकिड़ो ई हूंदो आहे। ऐं जेको सभु ॼाणनि था त फ़ौज हूंदी आहे। पोइ हाणे अॼु जी जेके एश्योरेंसिस आहिनि उन में टोकन जेको आहे ॾिसूं त उहो टोकन मनी करे पथे वापसि न वठंदो आहे माण्हू, वधीक ॾिसजे त छा सूरत हाल आहे। पर बैकडोर ॻाल्हियूं त हली रहियूं आहिनि, इन तरह जा इतला आहिनि त जेतिरो वक़्तु ॾिनो पियो वञे जेतिरे पुरतशदुद जेके बयान अचनि पिया त भई हाणे जेको आहे वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा खां घटि ते का ॻाल्हि ॿोल न थींदी, कारकुन रेड ज़ोन में बि दाख़िल थी विया, सभिनी ॾिठो पार्लियामेंट हाउस वेझो बि पहुची विया, पर जेको आर्मी चीफ ऐं वज़ीर आज़म जे विच में जेका मुलाक़ात थी उन वक़्तु आर्मी चीफ इहो ई चयो त हुकूमत खे कोई स्टैंड वठिणो पवंदो, हिकु क़दम हुकूमत खे पोइ ते वञिणो पवंदो, मतिलबु बाल जेका आहे हुकूमत जी कोर्ट में ई उछलाई वई हर तरह। बिल्कुलु ईअं ई आहे। उन में ॾिसो हिकिड़ियूं त बज़ाहिर जेके असांखे जेके ॻाल्हियूं उहे डिमांड्स आहिनि न त वज़ीर आज़म साहिबु जेको आहे उहो इस्तीफ़ो ॾिए, ऐं जॾहिं आर्मी चीफ इहा ॻाल्हि करे थो त तव्हां हाणे महिरबानी करे को फ़ैसिलो कयो, जेके ॾिसो बहरान खे तमामु वधी रहियो आहे, तव्हां को सुलझ सम्झ वारो को फ़ैसिलो कयो। उहो फ़ैसिलो छा आहे? उहो फ़ैसिलो इहो ई हो त भई डिमांड आहे, पोइ हाणे मञो नथा मञो त पोइ उनजो हल कढो। हल कढण लाइ बि ॾिसो हुकूमत हिन महिल ऑल फेवर
वारी ॻाल्हि में न आहे त सभु कुझु हुननि जे कोर्ट में आहे, हुन जे हक़ में आहे, ईअं बि न आहे। काफ़ी मुतालबात तस्लीम ऐं मंजराया वेंदा ऐं उन जा इम्कान तमामु घणा आहिनि ऐं उन ते अंडरस्टैंडिंग बि घणो करे शायदि थी चुकी आहे। जेके असांखे ज़राइनि जेको ॿुधायो आहे, जे असांजी विच में जेके ॻाल्हियूं हलनि थियूं जिन दोस्तनि सां, उहे चवनि था त नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे उहो मुंहिंजो ख़्यालु आहे पहिरियों भेरो तारीख़ में पंहिंजी सियासी कैरियर में हुन जेको आहे हिकिड़ी हेठियाई वरिती आहे ऐं मसलियत सां हू जेको आहे हींअर शायदि कमु वठी वञे, न वठंदो त हुनजो नुक़सानु आहे। जामी चांडियो साहब असां सां लाइन ते आहे। जामी साहब, कीअं ॾिसो था हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे? तव्हां सम्झो था त को वक़्तु आहे थो या अक़लमंदाणो को फ़ैसिलो हिन वक़्तु वठी सघिजे थो? ॾिसो, ही जेको कुझु आज़ादी मार्च या इनकलाब जे नाले में शुरू थियो आहे एहतजाज, नज़र ईअं पियो अचे त हिकिड़ो को ड्रामो आहे जंहिंजो स्क्रिप्ट तइ थियल आहे ऐं जेको पंहिंजे ॾाके ॿॾाके वञे थो मंतकी अंजाम ॾांहुं। ऐं हिन मामले में मां सम्झां थो त हिकिड़ी तरफ़ इमरान ख़ान जेको बज़ाहिर जेको बोन ऑफ कंटेंशन हो, जेको इख़्तिलाफ़ जो नुक़्तो हो, उहो हुनजो त चूंडुनि में धांधियूं थियूं आहिनि ऐं हुनखे चूंडुनि जे निज़ाम में सुधारा खपंदा ऐं कुझु तकनि ते हुनखे नए सिरे उहा जांच कराइणी। हाणे सॼो जेको सिलसिलो आहे उन में जेको असुलु नुक़्तो हो, जेको मौज़ू हो त इलेक्टोरल सिस्टम इम्प्रूव थिए, जांच थिए, नई कानून साज़ी थिए ऐं हिन सिस्टम खे बहितर कयो वञे, पूरो जो पूरो जेको असुलु मसइलो हो उहो पास नज़र में वियो आहे। ऐं हाणे सिर्फ़ु इमरान ख़ान वर्सिस नवाज़ शरीफ़, माना ॿिनि फर्दनि जे विच में को तकरार आहे, को अहिड़े क़िस्म जी सूरत हाल अचे पई त उन करे उन में आम माण्हू जेको इंट्रस्ट रहियो न आहे। सभा हिकु माण्हू ॾिसनि था थींदो छा, त आम माण्हू इन सॼे बहिरान में शामिलु हुजे, उन में उनजी का पंहिंजी इन्वॉल्वमेंट हुजे। ताहिरुल क़ादरी जो त ज़ाहिर आहे त नज़र इहो पियो त हुनजो कोई सियासी निज़ाम में स्टेक आहे कोन, त हुनजी शिरकत आहे कोन। ताहिरुल क़ादरी बिल्कुलु हिकिड़ी एजेंडा खणी इलेक्शन खां अॻु में आयो, इलेक्शन खां पोइ बि नमूदार थियो आहे हाणे साल खनि खां पोइ। इन करे उहो त हिकिड़ो नज़र अचे पियो त हिकिड़ो को मोहरो आहे जेको हिन सॼे क्राइसिस में हिकिड़े स्ट्रेटेजिक रोल प्ले करण लाइ मैदान ते लाथो वियो आहे। ॿिए तरफ़ मुंहिंजे ख़्याल में ख़ुदि नवाज़ शरीफ़ हुनजी अंदाज़े हुक्मरानी में ख़राबी पई जाइ ते सभु आहिनि, पर नवाज़ शरीफ़ हिन सॼे क्राइसिस में तमामु हिकिड़ो कमज़ोर लीडर साम्हूं आयो आहे, जेको हिन सॼी सूरत हाल में एतमाद सां बिही ऐं उनखे फेस करणु, उनखे मोह ॾियणु, हिननि खे काउंटर करणु ऐं हुननि खे आइसोलेट करणु ऐं पंहिंजे हक़ में रस्तामा खे हमवार करणु लाइ जेका हुन वटि स्पेसिस मौजूदु हुआ ऐं आहिनि, जी गुंजाइश हुई, हुन कैपिटलाइज़ कोन कया ऐं हू बिल्कुलु हिकिड़े दिफ़ाई पोज़ीशन में हले पियो ऐं माज़रत खां अंदाज़ में अख़्तियार कयईं ऐं बिल्कुलु हिकिड़े कमज़ोर माण्हू वांगुरु बिहेव कयो आहे। इन करे ज़ाहिर आहे त उन कमज़ोरी जो फ़ाइदो उहे धुरी वठी रहियूं आहिनि। मां सम्झां त ज़ाती तरह त हुकूमत कोन वेंदी ऐं न वरी हुकूमत खे सही माना में ड्राइण जो फ़िलहाल को उन्हनि धुरियुनि जो इरादो आहे, छाकाणि त मुल्क में जूं हालतूं न आहिनि। सॼे पाकिस्तान में को मसइलो कोन्हे, सिंध सूबे में का शइ कान्हे, बलूचिस्तान में कुझु बि कोन्हे, इन हवाले सां पंजाब सॼो खुलियो पियो आहे, ख़ैबर पख्तूनख्वा सॼो खुलियो पियो आहे, रुॻो इस्लामाबाद जा 2 शाइरा बंदि निकिरा। त हाणे इहो त मुमकिन न आहे त तव्हांखे 2 माण्हू जेके आहिनि उहे हिकिड़ा 10, 15, 20,000, 25,000 माण्हुनि जा पंहिंजा कारकुननि जा गिरोह वठी अची स्ट्रीट्स बंदि कनि त उन मां मुल्क में हुकूमत हली वञे। त मुंहिंजो त न आहे ख़्यालु ऐं उनखां अलावा पूरे मुल्क में राय माण्हुनि जे हक़ में न आहे या अहिड़ियूं हालतूं न आहिनि मुल्क में जेके जंहिंमें अणतर थी वञे हुकूमत जो वञणु सफ़ा। त मुंहिंजे ख़्याल में इस्टेब्लिशमेंट बि हिन ॾाके ते जॾहिं मुल्क एॾे शदीद क्राइसिस में आहे ओवरऑल ऐं जेके अॼुकल्ह हालतूं आहिनि ऐं जेका अदलिया जो जेको रोल आहे, जेको सुप्रीम कोर्ट वर्डिक्ट ॾेई छॾियो ऐं जेको मुल्क जे वसी तर सियासी पार्टियुनि जो कंसेंसस आहे त कंहिं बि सूरत में आर्बिट्रेरली पावर इस्तेमालु करणु न खपनि ऐं कंहिं बि सूरत में एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल हल क़बूल न कयो वेंदो, त मुंहिंजे ख़्याल में इस्टेब्लिशमेंट बि इन क़िस्म जो रिस्क खणण जे पोज़ीशन में न आहे। उहा भली नवाज़ शरीफ़ खे न बि चाहे पर उहा टेक ओवर करे मुमकिन कोन थो लॻे। त मूंखे नज़र इहो पियो अचे ज़ाती तरह त हीउ जेको अॼु नज़र आयो आहे त जेको हुकूमत हिनखे बिल्कुलु ॿिन्ही धुरियुनि खे सेफ क़िस्म जो पैसेज ॾिनो आहे, जेको हुनखे वाट थी आहे, कोऑपरेट कयो आहे। छा करे दुनिया में थियो आहे हुकूमत रस्ता ब्लॉक करे कंटेनर रखे ऐं उहा इजाज़त न ॾे ऐं जेके अपोज़िशन जा जेके एहतिजाज वारियूं धुरियूं आहिनि पंहिंजूं क्रेनियूं खणी अचनि, पंहिंजा कटर खणी अचनि, पंहिंजा मिस्त्री खणी अचनि, उहे बिल्कुलु टीवी ॾेखारे पई त उहे कंटेनर पाण पिया हटाइनि क्रेनुनि सां, उहे हारदार तारुनि खे पाण पिया कटनि
रियासत ऐं हुकूमत अहिड़ी शफ़क़त वारी रवश पोइ छो नथी रखे, बलूचिस्तान में नथी रखे, सिंध में छो नथी रखे, ॿिए पासे छो नथी रखे? त हीउ हिकिड़ो मुकमल ड्रामो थो लॻे जेको ड्रामो पंहिंजे इख़्तिताम ते वञी रहियो आहे। ऐं मां सम्झां थो त हीउ फेस सेविंग लाइ इमरान ख़ान खे, ताहिरुल क़ादरी खे अञा ॾींहं बि पार्लियामेंट जे साम्हूं वेहण ॾींदा, उते हू तकरीरूं कंदा, कारकुननि खे एंगेज रखंदा ऐं पंहिंजो जेको फेस सेविंग आहे स्कोर कंदा। असो पेश वञी कंहिं बार्गेनिंग ते ॻाल्हि रहंदी ऐं मुमकिन आहे उन बार्गेनिंग में नवाज़ शरीफ़ पाण न वञी, ज़ाहिर न वेंदो ऐं न सिवा ॾींदो, मुमकिन आहे शहबाज़ शरीफ़ हली वञे, मुमकिन आहे का हुकूमत में रीशफलिंग थिए, के वज़ीर चेंज कनि, मुमकिन आहे का अहिड़ी ॿी डील थिए। त नज़र इहो पियो अचे त बेसिकली बुनियादी तौर ते मां सम्झां थो त नवाज़ शरीफ़ जी हिननि खे मेस मारणी आहे त नवाज़ शरीफ़ कंहिं बि सूरत में इस्टेब्लिशमेंट जे फरमान बरदारीअ खां ॿाहिरि न वञे, इहो हिन खे थोरो कनि। ऐं हीअ जेके इमरान ख़ान, मां सम्झां थो त इमरान ख़ान हिन आज़ादी जे नाले में जेका मार्च करे पियो, इन खां अॻु में हुनजो टको पैसो वरी बि मुल्क में हिकिड़ो क़दुरु हुयो, उनखे माण्हू ईंदा। हू पाण खे हिकिड़ो मुकमल उभारो ऐं हिकिड़ो गैर संजीदा माण्हू में साबित कयो आहे, जंहिं वटि न को विजन आहे, जंहिं वटि न का सियासी ॿोली आहे, जंहिं वटि न का हिकमत अमली आहे। त मां ताहिरुल क़ादरी त हुअ ई चिटो साफ़ आहे त ताहिरुल क़ादरी जो कहिड़ा मक़सद आहिनि। त मां सम्झां थो त हीउ हिकिड़ो ड्रामो हो मुकमल तौर ते, जंहिं ड्रामे खे हाणे तव्हां आख़िरी क़िस्त ईंदो ॾींहं ॿिनि में ऐं नेठ का बार्गेन थींदी ऐं सेटलमेंट थींदी। मुंहिंजो न आहे ख़्याल त को हिन सॼे ड्रामे जो तव्हां कॾहिं ॾिठो आहे त दुनिया में फेस्टिविटी ऐं झुमरियूं हणण सां ऐं गाना ॻाइण सां हुकूमत हली वञे? वरी महिरबानी जामी साहब, अवांजी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ। नाज़रीन, वक़्तु ताज़ा तरीन अपडेट्स असां वटि आहिनि। ISPR पारां बयानु जारी कयो वियो आहे त रेड ज़ोन जूं इमारतूं रियासत जी अलामत आहिनि ऐं हर सूरत में उन्हनि जी हिफ़ाज़त कई वेंदी। ताज़ा तरीन अपडेट्स तव्हां ताईं पहुचायूं था। ISPR पारां बयानु जारी कयो वियो आहे त रेड ज़ोन जूं इमारतूं रियासत जी अलामत आहिनि ऐं हर सूरत में उन्हनि जी हिफ़ाज़त कई वेंदी। पर हिते वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो। ट्रांसमिशन कंटिन्यू रहंदी। मिलूं था न्यूज़ ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। शाह साहब, छा चवंदव तव्हां हिन वक़्तु जेका असांजी ॻाल्हि ॿोल थी त स्क्रिप्ट बेस हिकिड़ो ड्रामो आहे जेको कयो पियो वञे, इन जी आख़िरी क़िस्त भला कॾहिं मंज़र ते ईंदी? हिकिड़ो त जीअं जामी चांडियो साहब जेको ॻाल्हियूं कयूं त ॻाल्हि तक़रीबन पाण बि शायदि उन ते घणो मुतफ़िक़ हुयासीं। पाण सवेर हिकिड़ी ॻाल्हि कईसीं ब्रेक में वञण खां पहिरियों त कुझु मामला जेके आहिनि, जेके एश्योरेंसिस हुयूं, टोकन वारी ॻाल्हि जेका मूं कई, उन खां पोइ ही बयानु आयो आहे। बिल्कुलु ही ISPR जो बयानु ट्विटर ते हाणे आयो आहे, मूं बि इहो पढ़ियो हींअर, जंहिंमें DG ISPR जेको सलीम बाजवा साहब आहे, उन्हनि इहो चयो त पंहिंजो इहे जेके इंस्टॉलेशन्स आहिनि रेड ज़ोन में, इहे सिंबल आहिनि स्टेट जो, ऐं इन जो जेको आहे ख़्यालु कयो वञे, इन जी जो तक़दुस आहे इहो पामाल न कयो वञे। ऐं इन सां गॾो गॾु इन्हनि इहो चयो आहे त डायलॉग्स जे ज़रिए इन सॼे मसइले जो बुहरान जो हल निकिरणु घुरिजे। त उहो इहो बयानु हिन वक़्तु आयो आहे। इहो बयानु रेड ज़ोन में दाख़िल थियण खां पहिरियों बि अची सघियो पिए, या इहो पॉलिसी बयानु जेको आहे ISPR पारां पहिरियों बि, पर उहो ज़ाहिर आहे हमेशह जेको आहे जॾहिं मामला जॾहिं वेझो जीअं पहुचंदा आहिनि, कंहिं उन में वेंदा आहिनि डेडलॉक जी तरफ़ या कुझु बहिरान वारी कैफ़ियत हूंदा आहिनि, आख़िर में इहे सॼी मुज़ाकरात, इहे वफ़्त वेंदा आहिनि, कमिटियूं वेंदियूं आहिनि या धुरियूं वेंदियूं आहिनि, ऐं उहे उन धुरनि खे न तव्हां कमिटी जो नालो ॾींदा हो, उन्हनि धुरनि खे न तव्हां कंहिं वफ़्त जो ॾींदा, उहे बहरहाल फ़ैसिला मंझराइण में कराइण में वॾो उन्हनि जो अहम किरदारु हूंदो आहे। हाणे ॻाल्हि इहा थी कजे त हिन वक़्तु जेका सूरत जेका पाण बि ब्रेक में वञणो पहिरियों डिस्कस पिया कयूं, त एतिरो वॾो तादादु मजमूओ उहो हिन खे भरण में कीअं कैमरा जी अखुनि कीअं ॾेखारींदी। असां ॾिठोसीं त चीफ जस्टिस जी जेका तहरीक हुई, जेको इफ्तिखार चौधरी साहिब जी, उन वक़्तु हिकिड़ो पूरो हिकिड़ो हिकिड़े पासे चवंदा न रुख हिकिड़े पासे हो, विद द विंड सॼी ॻाल्हि हली पई। उन खां बाद में असां इहो बि ॾिठोसीं त जॾहिं विच में मुख़्तलिफ़ औक़ात ते पंहिंजो धरणा लॻा, ख़ुदि PPP जी हुकूमत दौरान जेके धरणा लॻा, त उन वक़्तु बि ॾिठो वियो त एतिरो घणो उनजो असरु कोन थियो। उहे त ख़ैर पार्लियामेंटेरियन्स ऐं कुझु सियासी पार्टियुनि पारां हुया, पर हाणे इहो ॾिसणो पवंदो त हीअ जेका हिन जी अहमियत सुभाणे ॾींहं जो, त ॾींहं जो असांखे हिन जो अंदाज़ो थी वेंदो 12 बजे ताईं त माण्हुनि जो तादादु केतिरो आहे। ऐं माण्हुनि जो तादादु अगरि एतिरो आहे जंहिंमें असां का अहिड़ी उमेदु रखूं
त हिते मेक और ब्रेक वारी सूरत हाल अची वेंदी पोइ त उहो ॿी ॻाल्हि आहे पर हिन वक़्तु मेक और ब्रेक वारी सूरत हाल असांखे नज़र कोन थी अचे। पर शाह साहब हिन वक़्तु इहो बयानु जेको तव्हां ISPR पारां जारी कयो आहे इहो तव्हां सम्झो था तमामु अहम आहे इंडिकेटर आहे एहतजाज कंदड़ धुरियुनि खे बिल्कुलु इंडिकेटर है न बिल्कुलु इहो इंडिकेटर आहे ऐं उन्हनि खे हिकिड़ो मैसेज बि आहे त हाणे तव्हां अगरि ज़हन में का अहिड़ी तव्हांजी ॻाल्हि आहे जंहिंमें तव्हांखे को अहिड़ो आहे त बसि हाणे सुभाणे पार्लियामेंट डिज़ोल्व थी वेंदी वज़ीर आज़म घरेलू वेंदो हिकिड़ो निज़ाम सॼो हेॾे नेशनल गवर्नमेंट जे हवाले सां ॻाल्हि थी वेंदी ऐं इमरान ख़ान साहिबु जेको आहे उहो 3 महीननि में वज़ीर आज़म थींदो ईअं कोन थींदो एतिरो सवलो न आहे धुरियूं ॿियूं आहिनि ॿिया पार्टीज़ बि आहिनि स्टेक होल्डर्स आहिनि हिन में सूबा आहिनि ख़ुदि बलोचिस्तान सूबो हिन जी मुखालफ़त करे चुको आहे ख़ैबर पख्तूनख्वा पंहिंजे सूबे में जेको आहे हुननि इहो फ़ैसिलो न कयो आहे हुननि फ़ैसिलो कयो आहे क़ौमी असेंबली में हुननि फ़ैसिलो कयो आहे सिंध में हुननि फ़ैसिलो कयो आहे पंजाब में ऐं बलोचिस्तान में त हुननि जी सीट ई न आहे त हुननि बलोचिस्तान कहिड़े खाते में हुननि नालो आयो उनजे अलावा हिकिड़ी इहा बि ॻाल्हि तव्हां ॾिसो त हीअ जेका ताजर बिरादरी आहे न इहा इन जो हाणे रोल ॾाढो वाइटल रोल आहे तव्हां अगरि ॾिठो हूंदो मां थोरो माज़ी में तव्हां वठी थो वञा त इम्पोर्टेंस असांखे सम्झणु घुरिजे हिननि जी जॾहिं 2008 जा जेके आम चूंडूं थियूं हुयूं जंहिंमें पीपल्स पार्टी खे हुकूमत ठाहिण जो मौक़ो मिलियो त उन वक़्तु तव्हांखे यादि हूंदो त हिकु त अमरीकी सफ़ारतकार ॾाढा एक्टिव हुया ऐं ॿियो ही जेके चेंबर ऑफ कॉमर्स वारा ऐं स्टॉक एक्सचेंज वारा आहिनि इहे ॾाढा एक्टिव हुया ऐं इन्हनि बेसिकली हिकिड़ी डील कराई माना हिननि मजबूर कयो हो पाकिस्तान पीपल्स पार्टी ते दॿाउ विधो त तव्हां MQM खे बि जेको आहे पाण सां गॾु जेको आहे इतिहाद में खणो अगरि कराची में तव्हां अमन चाहियो था कराची में तव्हां अगरि हालतूं सुठियूं रखणु चाहियो था हिते बिज़नेस तव्हां चाहियो था त उहो अॻिते वधे त तव्हांखे MQM खे एज़ इतिहादी खणो पवंदो न त हालात जेके आहिनि वरी असां लाइ प्रॉब्लमेटिक थींदा त उन में उहो दॿाउ काफ़ी उनजो कमु आयो हींअर बि तव्हां ॾिसो त जेके सिविल नाफ़रमानी जूं ॻाल्हियूं हुयूं उन में कंहिं बि हिन जी हिमायत कोन कई आहे तव्हां सम्झो था त हाणे जेको जॾहिं रेड ज़ोन में दाख़िल बि थी विया आहिनि ISPR पारां हिन तरह जो बयानु जेको आहे सो जारी कयो आहे ॾींहुं अधु अञा लॻी सघे थो मामले खे सुलझण में या कंहिं नतीजे ते पहुचण ते ही हिकिड़ो ख़ामोश थी करे वेही रहंदा आहियूं बक़ौल हिननि जे त असां पुरमन एहतजाज पंहिंजो रिकॉर्ड कराइणु चाहियूं था उन्हनि खां पोइ जेको आहे सो हुनजी फाइनल राउंड तरफ़ जेको आहे सो वञिबो त हाणे हिन मामले खे ख़तमु कयो कुझु लो कुझु दो जी बुनियाद ते जेके आहिनि से मसइले जो हल कढियो वञे। मां हिन जो कंपेरिज़न तव्हांखे सिंपल ॾींदुमि अरविंद केजरीवाल जे हवाले सां जेको नई दिल्ली जो वज़ीर आला हो वॾे आम आदमी पार्टी वारो हो हुन ॾाढो एडवेंचर कयो एक्साइटमेंट में अची वियो लीडर ठही वियो हुन सम्झो त कुल हाणे सॼे मुल्क में इनकलाब अची वेंदो पर ॾिसो हुन सां छा थियो हिन इलेक्शन में जॾहिं अवाम चए थी त असां तव्हांखे चूंडे मोकिलियूं था पोइ ठीकु आहे मसइला मसाइल आहिनि हिन में को शक न आहे त रिगिंग नथी थिए हिन में को शक न आहे धांधलियूं नथियूं थियनि अगरि 2 साल 3 साल थियनि हा हिननि खे को अगरि हुन में न मिलिया इंसाफ़ त पोइ खणी चइजे हा त भई ठीकु आहे पोइ हुनजी हिकिड़ी जस्टिफिकेशन नज़र थी अचे त भई 2 साल थी विया या 3 साल थी विया 14 महीननि ते एतिरो जल्दी हिननि कई आहे बहरहाल 14 महीननि खां रनियूं कंदा रहिया आहियूं असां एहतजाज रिकॉर्ड कंदा रहिया आहियूं असां दाह कंदा रहिया आहियूं पर असांजो एहतजाज या असांजी दाह न ॿुधी वई। ॾिसो उन में काफ़ी जॻहनि ते इलेक्शन ट्रिब्यूनल्स जो रोल आहे इलेक्शन कमीशन इलेक्शन ट्रिब्यूनल जेको आहे हुकूमत जे मातहत न आहे उनजो पंहिंजो इंडिपेंडेंट सिस्टम आहे उन ते प्राइम मिनिस्टर खे इलेक्शन ट्रिब्यूनल जे हेड खे घुराए करे इहो नथो थी सघे त महिरबानी करे तव्हां हे तहरीक इंसाफ़ वारे खे हीअं कयो हुनखे हुनजी गिनती खोलियो हीअ हल्को खोलियो पीपल्स पार्टी वारे खोलियो जमात इस्लामी वारे खोलियो या MQM वारे खोलियो इहा ॾिसो ग़लति डिमांड आहे हुनजो पंहिंजो सिस्टम आहे जेको हाराईंदड़ आहे ईअं त पूरे पाकिस्तान जा हल्का खोले छॾियो ज़रूरत न आहे जिते तहरीक इंसाफ़ जेको आहे कंटेस्ट कयो हुजे ईअं पोइ तव्हां खैरपुर जा नवाबशाह जा सखर जा लाड़काणे जा पंहिंजो नौशेर फिरोज़ जा दादू जा सभु हल्का खोले छॾियो हाराईंदड़ हर उम्मीदवार सुभाणे पहुची वञे त हीअ मां हिन इलेक्शन खे नथो मञियां धांधली थी आहे धांधली खे प्रूफ करणु हिकिड़ो मसइलो आहे हल्का खोलणु हाणे उहो जेके कंसिडरेशन आहिनि उन में बहरहाल प्राइम मिनिस्टर इहो अनाउंस कयो जॾहिं क़ौम खे ख़िताब बि कयो हिकिड़ो कमीशन जोड़णु उहो बि हुन चयो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पंहिंजी मर्ज़ी सां जोड़े एतिरो त हू फ्लैक्सिबल आहे हिन हवाले सां न त असां वटि तव्हांखे ख़बर आहे त जेके कमीशन्स हूंदा आहिनि जुडिशल कमीशन्स इंक्वायरी कमिटीज़ उहे नॉमिनेटेड हूंदा आहिनि मनपसंद माण्हू हूंदा आहिनि उहे कमिटीज़ जो कॾहिं का रिपोर्ट न ईंदी आहे हू कोल्ड स्टोरेज थी वेंदा आहिनि शेल्फ थी वेंदा आहिनि त सर्द खाने जी नज़र थी वेंदा आहिनि हाणे अगरि इहा ॻाल्हि एतिरो वज़ीर आज़म अगरि क़ौम जे साम्हूं अची हिननि जे मार्च शुरू थियण खां पहिरियों एश्योरेंस ॾिनी त थोरो आई थिंक हिननि खे बि 1-2 ॾींहं थोरो अॻिते पोइते थोरो डिले कंदा ॾिसंदा मूड छा आहे गवर्नमेंट सीरियसली हुन वठी थी नथी वठे उन खां पोइ गुंजाइश तव्हां न ॾिनी आहे न का ऐं ॿी मां हिकिड़ी इम्पोर्टेंट जेका ॻाल्हि तव्हां मां जेको अर्ज़ु थो करणु चाहियां जेको असांजे नाज़रीन लाइ बि
उहा इहा त हिन वक़्तु तव्हां हिकिड़ी ॻाल्हि इहा बि ॾिसंदव त जेको हिननि जी जेका डिमांड आहे उन डिमांड जे हिसाब सां जेको पाण सवेरे बि चयोसीं त ख़ैबर पख्तूनख्वा जे हवाले सां त हिन वक़्तु इहो ॾुखियो कमु आहे, को साथ न ॾींदो। माण्हू जेको पब्लिक जेको वोट थो करे न, उहो तव्हांखे ख़बर आहे त कीअं थो वोट करे। तव्हां मुतमिल नथा थी सघो त रोज़ रोज़ वरी नयूं चूंडूं करायूं वञनि, वरी न, ऐं अवाम हिन में हिकिड़ो उनजो दिलि बि ख़राबु थो थिए। पोइ तव्हांजी जेका रहंदी सदी जेका पॉपुलैरिटी आहे या जेको तव्हांजी हिमायत आहे, हाणे तव्हां ॾिसो कुझु चैनल्स इहा ॻाल्हि ॾेखारी त कुझु जेके हुनजा नौजवान हुया तहरीक इंसाफ़ जा, इहा मीडिया ते रिपोर्ट थी आहे, असांजी ॻाल्हि न आहे, मुंहिंजी ॻाल्हि न आहे, इहा मीडिया ते रिपोर्ट थी आहे त उहे उन्हनि नाराज़गी जो इज़हार कयो त असांखे तव्हां सिविल नाफ़रमानी जो चई करे वठी था शाह साहब, असां वक़्तु तमामु थोरो अताब असां सां लाइन ते आहे, पर पहिरीं मां हिकिड़ो सवाल तव्हांखां करणु चाहींदमि त इस्तीफ़ाऊं जेके ॾिनियूं वयूं आहिनि, जेकॾहिं मामिलो हल तरफ़ वञे थो ऐं यकीनन अलाह करे को सॉल्यूशन निकिरी अचे, जेके इस्तीफ़ाऊं ॾिनियूं वयूं आहिनि उन्हनि जी छा हैसियत रहंदी? छो त क़ानूनी प्रोसेस इहो आहे त स्पीकर वजह पुछंदो आहे उन मेंबर खां फ़ोन करे ज़ाती तौर ते त तव्हां छो इस्तीफ़ा ॾिनी आहे, उन जे जवाबु ॾियण खां पोइ उहा जेको आहे एक्सेप्ट थींदी आहे। ॾिसो, इस्तीफ़ा जो ऐलान करणु हिकिड़ी ॻाल्हि आहे, इस्तीफ़ा असेंबली जे सेक्रेटरी वटि जमा करणु ॿी ॻाल्हि आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे उहो अञा असेंबली सेक्रेटरियुनि वटि उन्हनि जा इस्तीफ़ा शायदि अञा मुंहिंजी ॼाण मुताबिक़ त न जमा त न थिया आहिनि। क़ौमी असेंबली जे सेक्रेटरी वटि हुजे या कंहिं बि असेंबली सेक्रेटरी वटि जमा न थिया आहिनि। ऐं ॿियो अगरि वज़ीर हूंदा आहिनि त उहो गवर्नर खे पंहिंजो मोकिलींदा आहिनि। मूंखे नथो लॻे त कंहिं गवर्नर हिन महिल ताईं का अहिड़ी तस्दीक कई आहे त असां वटि इस्तीफ़ा मौसूल थिया आहिनि। उहो ही ॻाल्हियूं आहिनि, पर ॾिसूं हुन में वॾो जिगर खपे थो। अता लाइन ते आहे, तव्हां अता खां को सवाल करणु चाहींदो? जी, अस्सलाम वालेकुम अता। त अॼु जी सॼी सूरत हाल जेका आहे हींअर रेड ज़ोन में दाख़िल थी विया जेके मार्च कंदड़ ऐं जेके एहतजाज कंदड़, छा सूरत हाल आहे, तव्हांखे छा इतलात आहिनि अॼु जे मुतलिक़? आज़ादी मार्च ऐं इनकलाब मार्च ॿई काफ़िला पहुता आहिनि रेड ज़ोन में पार्लियामेंट हाउस आॾो, ऐं इहा हिकिड़ी तब्दीली आहे त अलामा ताहिरुल क़ादरी पहिरीं पहुचण में कामयाबु थियो ऐं पंहिंजी पसंदि जी जाइ बि हुन जेका असां ॻोल्हे वरिती आहे। पार्लियामेंट हाउस जे साम्हूं जेको असुल डी चौक आहे, असां अॼु ताईं डी चौक जो जेको ज़िक्र कंदा रहिया आहियूं, उहो जिना एवेन्यू ते परेड ग्राउंड जे ॿिए पासे हूंदो हो, जिते अलामती डी चौक जेके ठाहे हुते एहतिजाज कंदो। अॼु असुल जेको डी चौक आहे पार्लियामेंट जे साम्हूं, उते पहुता आहिनि ॿई मार्च ऐं अलामा ताहिरुल क़ादरी पंहिंजो पड़ाव उते रखियो आहे। इमरान ख़ान जो काफ़िलो बि शाराए दस्तूर ते त मौजूदु आहे, पर उहो अञा आहिस्ते आहिस्ते अॻियां वधे पियो। आवाम जो तमामु वॾो अंग आहे, चार्ज क्राउड आहे। इमरान ख़ान अचणु जेको ऐलान कयो त असां हिते 24 कलाकनि ताईं जशन मल्हाईंदासीं, हुन खां पोइ वज़ीर हाउस ते चढ़ाई कंदासीं, त उन ते जेको पाक फ़ौज जो रद्दअमल आयो आहे उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। ISPR बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में चयो आहे त इहे जेके इमारतूं आहिनि इहे रियासत जी अलामत आहिनि ऐं उन्हनि जो तहफ़ुज़ पाक फ़ौज जी ज़िम्मेदारी आहे। बाक़ी सियासी दुनियूं जेके आहिनि उहे ॻाल्हि ॿोल वसीले मामला हल कनि। तव्हां जेको हाणे ज़िक्र पियो कयो इस्तीफ़ाउनि वारो, त इस्तीफ़ाउनि वारो तव्हां जीअं ॻाल्हि पाण बि कई त इहो अञा ताईं सिर्फ़ु ऐलान आहे। इहो तॾहिं ई असां उन्हनि इस्तीफ़ाउनि खे सही सम्झंदासीं जॾहिं उहे प्रॉपर फोरम ते पेश थियनि। शाह महमूद कुरैशी साहब वटि अञा ताईं उहे इस्तीफ़ाऊं मौजूदु आहिनि, उहे अञा ताईं इस्तीफ़ाऊं मोकिलियूं न वियूं आहिनि, न स्पीकर खे न क़ौमी असेंबली जे सेक्रेटरी वटि। उहे जॾहिं इस्तीफ़ाऊं उते वेंदियूं उन खां पोइ उन ते को डिसीजन थींदो, तंहिं करे ऐलान थी वियो आहे। पर शायदि हिन जेको सॼो मार्च आहे हुन जेसिताईं नतीजा साम्हूं नथा अचनि तेसिताईं शायदि तकड़ि न कंदी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इहे इस्तीफ़ाऊं जमा कराइण जी। अच्छा, अता हिकिड़ो सवाल इहो त हाणे जेका तादाद जीअं तव्हां ॿुधायो शारे दस्तूर जे पासे रवाना थी विया आहिनि, त इहो त वॾो हिकिड़ो वेकिरो रोड आहे, इनखे भरणु तव्हां सम्झो था हिननि धुरनि लाइ ॾाढो आसान हूंदो? न, हिन रोड खे भरण एॾो आसान त ख़ैर कोन हूंदो। ऐं हुन खां पोइ जेको डी चौक वारो इलाइक़ो आहे उहो त तमामु वसी इलाइक़ो आहे जेको पार्लियामेंट हाउस जे साम्हूं आहे। पर ॿ मार्च आहिनि ऐं पहिरियों भेरो आहे जो ॿई हिकिड़े रोड ते गॾिया आहिनि। ऐसे ई तव्हां ॾिठो लाहौर मां निकिता तॾहिं बि धारदार हुआ, ऐं हिते इस्लामाबाद पहुचण खां पोइ हिकिड़ो मार्च जेको आहे उन ख़याबान सोहरवर्दी ते धरणो आयो ऐं ॿियो कश्मीर हाईवे ते मौजूदु हो। पर हाणे हिते शहर दस्तूर ते ॿई हिकिड़ी रोड ते मौजूदु आहिनि, हिक ॿिए खे वेझो बि हूंदा।